नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे ठठे खां ख़बर ॾींदा हलूं त ठठे ज़िले में कोरोना वायरस सबबि पहिरीं फ़ौतगी हिकु ॾींहुं अॻु जमपीर लॻ तदफ़ीर कयल पीरसन शख़्स जी कोरोना रिपोर्ट पॉज़िटिव अचण बैदि इंतिज़ामिया में थलथलो मची वियो आहे। DC उस्मान तनवीर, SSP डॉक्टर इमरान, पुलिस, रेंजर्स ऐं पाक फ़ौज समेत जमपीर रवाना थी विया आहिनि। जना अस्पताल में कराची में 2 ॾींहं अॻु दाख़िल करायल जमपीर वासी रेलवे खाते जो रिटायर मुलाज़िम 60 वरिय जो जुमो वल्द रमज़ान बिरोही गुज़िर ॾींहुं राति फ़ौत थी वियो आहे। कोरोना जे ख़दशे सबबि अस्पताल में संदसि कोरोना जी टेस्ट वरिती वई हुई। इंडस अस्पताल कराची जे लेबोरेटरी पारां अॼु जारी कयल संदसि कोरोना वायरस जी रिपोर्ट पॉज़िटिव हुजण जी तस्दीक़ कई वई आहे। जमपीर लॻ ॻोठ रमज़ान बिरोही लॻ मक़ामी क़ब्रिस्तान में तदफ़ीन कयल शख़्स जी जनाज़े नमाज़ तोड़े तदफ़ीन वारी रस्मनि में शिरकत कंदड़ संदसि ख़ानदान जे माण्हुनि खे आइसोलेशन करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। फ़ौती जुमो बिरोही खे कमज़ोर ऐं पेट में तकलीफ़ सबबि जना अस्पताल में दाख़िल कयो वियो। फ़ौत थी वियल जमपीर वासी जे कोरोना वायरस जी रिपोर्ट पॉज़िटिव अचण बैदि ठठे जे इंतिज़ामिया में थलथलो मची वियो। सिहत खाते जी टीम तोड़े इंतिज़ामिया जा अमलदार जमपीर रवाना थी विया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।